जी त गाइस मां अॼु पंहिंजे भाउ खे ॻोल्हे रही आहियां। तक़रीबन कलाक थी वियो आहे छो जो घर में पचिया आहिनि पटाटा ऐं हे जेको मुंहिंजे किने मुंहुं वारो भाउ आहे ईअं त मूंखे वणंदो न आहे। फ़िलहाल हिन खां पैसा फोड़ा आहिनि त मां हिन खे ॻोल्हे रही आहियां ऐं हे मुंहिंजो प्यारो भाउ बीठो आहे हिते मुंहिंजे पासे में। मुंहिंजो प्यारो भाउ मूंखे ख़र्ची ॾींदो, पैसा ॾींदो या त मूंखे पिज़्ज़ा घुराए ॾींदो। सो वठूं था पंहिंजे भाउ खां पैसा। हाणे ॾी थो न छा थियो? छो ॾियां पैसा? छाजे लाइ ॾियां पैसा? किन्नू बुछड़ो कारो आऊं है न पोइ छाजा पैसा ॾियां तोखे? अरे मुंहिंजा भाउ चइबो आहे कबो न आहे चइबो आहे कबो न आहे। अरे त उहो त मां कैमरा ते चयो न। ईअं त तूं मुंहिंजो प्यारो भाई, हो ठीक है, सोणो भाई, हैंडसम भाई। जॾहिं तूं मूंसां गॾु हलंदो ई न तोखे ख़बर आहे 10 छोकिरियूं हितां किरंदियूं आहिनि, 10 छोकिरियूं हितां किरंदियूं आहिनि, तुंहिंजे मथां मरंदियूं आहिनि। तोखे ख़बर आहे मुंहिंजो दोस्तूं त तुंहिंजो नंबर घुरंदियूं आहिनि, चवंदियूं तुंहिंजो भाउ एॾो हैंडसम आहे असांखे नंबर त ॾे। पिज़्ज़ा ऑर्डर कर, जल्दी ऑर्डर कर पिज़्ज़ा। हींअर कयां थी। इहो कंटेंट ज़बरदस्त थींदो भाउ। इहो वरी कीअं थींदो? अनएक्सपेक्टेड गेस्ट रिएक्शन। इहो वरी छा चई इंग्लिश में? अड़े मुंहिंजा भाउ तॾहिं चयोमांइ त मैट्रिक वञी पंहिंजी पूरी करे आ। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मां थी तोखे सम्झायां। उहे माण्हू जीअं थी पंहिंजी माइटेली मां आहे, हाणे इन मां तोखे का उमेद आहे त असांखे को लाइक कंदी को फॉलो कंदी? अहिड़ा माण्हू बि असांखे पसंदि करणु लॻंदा। वाकई शहज़ादी तूं सही बि चई यार। अहिड़ियूं वीडियो मूं यूट्यूब ते ॾिठियूं आहिनि, अहिड़ियूं ई वीडियो त वायरल थींदियूं आहिनि। का न का हुन में अहिड़ी शइ हुजे जेके माण्हुनि खे मुतासिर करे ऐं मतिलबु फॉलोवर हुनजा तॾहिं वधंदा जॾहिं का अहिड़ी शइ ठाहींदो। तूं सही जा रही आहे। वॾो मज़ो ईंदो ॾिसजांइ। मां चवां थो पाण ई फासंदी आहे। अड़े इहो ई त मज़ो आहे। हाँ मां बि एक्टिंग कंदुसि। अरे मुंहिंजा भाउ एक्टिंग न, तूं त कुदरती एक्टर आहीं। मां एक्टिंग नथो करियां, मतिलबु इहो मुंहिंजो कुदरती मसलो आहे। बसि तयारी करे वठ, पाण खे कंटेंट खे एंजॉय करणो आहे। एंजॉय। अरे छाजो एंजॉय? तुंहिंजे चैनल खे केरु ॾिसे कोन थो, अञा न को कमेंट्स आयो आहे, न को शेयरिंग थी आहे, न को कंहिं वॾी ॻाल्हि कई हिन में। ऐं तूं चई थी त मूंखे जेको आहे पैसा मिलण वारा आहिनि। इहे उठाए नथो लॻी मोनेटाइज़ थियो आहे इहो? मोनेटाइज़। अरे उहो ई मोनेटाइज़ थियो आहे इहो। थी वेंदो सब्र रख। एतिरी महिनत थी कयां ऐं मुंहिंजे सोशल मीडिया फॉलोवर्स खे बि ख़बर आहे त मां केॾी महिनत कश छोकिरी आहियां। केतिरा फॉलोवर आहिनि तुंहिंजा? केतिरा फॉलोवर आहिनि? थी वेंदा न आहिनि त। घर जो अरे मुंहिंजो भाउ चइबो आहे न त कतरे सां दरिया ठहंदो आहे। आहिस्ते आहिस्ते मुंहिंजा फॉलोवर्स बि वधी वेंदा ऐं इंशाल्लाह पोइ ॾिसजांइ। पार्टी ॾींदी आहे? अरे पार्टी छा, तूं जेको चवंदे तोखे वठी ॾींदसि। बस पोइ तूं त दी मां पंहिंजी राणी भेण लाइ पिज़्ज़ा थो वठी अचां, पर ॿुध स्मॉल, लार्ज या मीडियम? लार्ज। मां चवां आई गट कोल्ड ड्रिंक भी। मां चवां कोल्ड ड्रिंक ना मिले तो जूस वठी अच जाए।